Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजे वाह काका आसूदा मल वाह कॾहिं त यार खोदड़े ते हूंदे वतंदो ऐं घोर कंदो ऐं हाणे इहे कोटियूं इहे नयूं टोपियूं ऐं इहे वॾा दुकान मोला ॾे छॾियो अथई। ए साईं सॼी मालिक जी कृपा थी यार। डोली हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, साईं तोवाड़ो पीउ काफ़ी ॾींहंनि खां ॻोठ में नज़र ई न पियो अचे, केॾां वियो आहे? बाबो त ईअं सम्झ हाणे ॼण मोला मरी वियो आहे। मां न टिजंदुसि कंहिंखां, मां ॻोठ न छॾींदुसि। भलो कई डोलू, बचल कान उर्स ऐं बूढ़ल खे हाणे त ॻोठ में अचण बि कोन ॾींदो। मां त हाणे बि बाबे ऐं अदा मरम वटां पियो अचां। ॾाढियूं मिंथूं कयूं मान त हलो, मूंखे जवाबु ॾिनो ऐं मूंखे चयूं त हाणे असां हिन राज में कोन रहंदासीं। यार भला बूढ़ल ऐं उर्स खां सवाइ राज बड़ी त कोन वेंदो नी। भले न अचनि सॼी ज़िंदगी ख़ैर आहे। हूअं बि राज हाणे हूंदो आहे, इज़त बि कोन कंदी। माली मां माई किथां दी थई? माल पीड़ीअ ते हाणे माण्हू विकामन था जा। मां माई न, मां त कुंवार आहियां। भाई वे ॿियो न करो, ॾिसी वठी वे हेठ वे ढोलू ख्याल सां ॻाल्हा। ये भाॼे ये मुंहिंजी खबड़ जी ज़ाल आहे, मैट्रिक पास आहे, सम्झी? अदा खबड़ मारी भाॼे जो नालो छा आहे? अदा लीमा तोखां मुंहिंजी ज़ाल जो नालो बि विसरियो छा? असुल अॼु मूंखे अहिड़ी थी कावड़ चई जो मूं बि त हिकु भेरो ई नालो ॿुधो जंहिं महिल मौलवी निकाह पियो पढ़े। ऐं मौलवीअ निकाह पढ़ी जंहिं महिल नालो वरितो न, असुल मां बि ठरी पियो। हाणे तूं ई खणी अधे लीमे खे पंहिंजो नालो ॿुधाए। कहिड़ो नालो ॿुधायां, अमीरी वारो या ग़रीबी वारो? भाॼे इहो वरी कीअं? अमीरी ग़रीबी नाले मटण सां मिटिजी वेंदी आहे छा? बिल्कुलु बदिलजी वेंदो आहे। ॾिसो न, बाबो जॾहिं ग़रीब हुयो त अम्मा मूंखे ॻोठ में वितेरी छॾींदी हुई। बाबो जॾहिं बनी विकिणे शहर वञी कारोबार शुरू कयो त पोइ स्कूल में मां मितेरीअ खां महताब बणिजी वियसि। पर हाणे त शादी करे ॻोठ में आई आहीं न, इन करे हाणे तुंहिंजो नालो बि मितेरी छॾिबो। अरे साईं भलो नालो आहे मितेड़ी, खबड़ जी ज़ाल जो नालो मितेड़ी। पर सुनीअ जा ॻाल्हि त ॿुधो। आसूदा मल सिपान संभाले ॻाल्हाए, असुल झेड़ो थी पवंदई, अहिड़ी थी कावड़ अचे जो। अरे मां इज़त जी ॻाल्हि थो कयां, सुनीअ जा ज़ाल त पाण जी आहीं। भला इहा ज़ाल ओता कमड़ाईंदे हा? अरे घड़ किथे अथई? सुनीअ जा मुंहिंजे घर में हली रहो, सपड़ सां वठी जेसि ताईं पंहिंजो घोड़ वठे। आसूदा मल भले खोलिए मैदान ते असांखे सुम्हणो पए, दोस्तन शाह जी दरगाह ते सुम्हणो पए, पर तो वटि कोन रहंदासीं न को सुम्हंदासीं। हा, तो त असांखे अलाए काऊं भेरो बेस्तो कयो। अदा लीमा हाणे मुंहिंजी ज़ाल जे अॻियां एॾो चङो मुड़ुस न थी, असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। बस अदा खबड़, हाणे हल चलूं दरगाह ते। मामा लीमा, मामा खबड़ एंड कंपनी, मां तोणे माज़ूर आहियां, पर राज जी इज़त करणी आहे। तव्हां ॿिन्ही खे ॻोल्हे राज में मां वठी आयो आहियां, तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे हली घर रहो, जेको रईस बचल खान मूंखे ॾिनो आहे। अरे साईं कयो, बूढ़ल वारो घर खाली पियो आहे न, उते ई वञी हिन खे इज़त सां रहायो। या बचल खान खे चऊं था पिया त हिन खे को नओं घर वठी ॾे। अदा लीमा ढोलू ऐं बचल खान खां सवाइ सॼे ॻोठ में, असुल सॼे राज में को चङो माण्हू कोन अथई। ॿियो न त भली तंग त कंदो आहे थोरो, पर शहर मां असांखे वापसि त वठी आया।
न त ॻोठ में ॿिया बि त खोड़ हा न फुक जी ॿाहूं लोॾे पिया हलनि उन्हनि त असांखे पंहिंजे राज जो सम्झो ई कोन था ख़बर अरे सुनीअ जो हिन वीचारे कुंवार खे त कंहिं हिकु जॻह ते थानी को कयो पोइ वरी मुंहिंजे दुकान ते अचो त आसूदो मल तव्हांखे जेको सौदो चवंदो उहो ॾींदो तव्हांजी इज़त ख़ातिर जो बि ओधर ते छो असां रोकनि ते सीधो वठंदासीं शहर मां तोखां छो सीधो ओधर खणंदासीं फिलहाल त मितेरीअ मां सॼे राज जूं दावतूं खाईंदासीं सॼो महीनो अरे सुनीअ जो राज वारा जेकॾहिं तव्हांखे दावत में वाङण खाराइनि त पोइ सम्झो ॻाल्हि खे आसूदा मां नालो न खणचवाए थो अहिड़ी थी कावड़ चइजो अदाली मां हल त हाणे हलो इहो आसूदो मल हाणे गंद थो करे हल मुंहिंजी ज़ाल सदको वञे ही महीनो बि मथे महीने जा बि 4 ॾींहं अच मामा खबड़ अच मामी मितेरी हलो त मां तव्हांखे पंहिंजे नए घर में गॾिजी वठी थो हलां ढोलू वेली मुड़सी कर तोखे त नओं घर मिलियो आहे हलो असांखे पंहिंजे घर वठी हल वे ढोलू वे वलण ऐं शहज़ादी कराची वेंदे वेंदे रस्ते में किथे गुम त न थी विया वलण गैरत में अची शहज़ादीअ खे मारे पाण भॼी न वियो न न न न न न वलण में एतिरी गैरत आहे किथे त पोइ वलण ऐं शहज़ादी विया केॾां गुम थी विया न तो न पतो का ख़बर कोन्हे ॿिन्ही जी बाबा तव्हां अदी शहज़ादी ऐं वलण लाइ पिया सोचो न धीअ पोपरी सम्झ में नथो अचे त वलण ऐं शहज़ादी केॾां गुम थी विया या त वलण ऐं शहज़ादी सां को हादसो थियो आहे या वरी पुलिस जी हथ चढ़ी आहे बाबा असांखे ख़बर त नाहे पई न पुछा करण सां मालूम थींदो त आहे छा मसलो ऐं तव्हां का पुछा गुछा कयो घर वेठे त कुझु कोन थींदो न बाबा धीअ पोपरी मां कल्ह खां वठी सोचे असां दिमाग़ ई कचो थी पियो आहे सणो थी पियो आहियां मां हा मता ईअं कयो हुजे वलण हीअ शहज़ादी जो संग या बेराज में ॾेई पाण बि उन राज में शादी करे जॻह ठाराए वेठो हुजे उते एतिरा पैसा बाबा वलण वटि आया किथां जो पंहिंजी बि शादी करे ऐं पंहिंजी भेण जी शादी बि कराए ऐं वरी घर जोड़े उते ई वेही रहे धीअ पोपरी मुंहिंजे ख्याल में वलण वटि चोरी जे विकिरो कयल मच्छी जा पैसा हुया मूंसां वरी कूड़ ॻाल्हाए त कमदार मूंसां धोखो करे वियो आहे पर बाबा सच ऐं कूड़ जी ख़बर कमदार मां पवंदी न पर जेकॾहिं कमदार सिर्फ़ एतिरो मञे त वलण खां राति जो चोरीअ जी मच्छी माराई विया त पोइ वलण जी पक ख़बर पइजी वेंदी त वलण आहे किथे पर जेकॾहिं वलण कूड़ ॻाल्हाए वियो आहे पोइ मां ख़बर कान पवंदी वालेकुम अस्सलाम भली करे आए वे यार साधु का देखो हाल वाल मुआरी नो शहजादी कदे मोटंदी या मोटंदी कान यार हो गया मां छा ॿुधायां ख़बर ई नथी पए तो वारी नोह ऐं वलण अलाए किथे असल गुम थी ॿी ॻाल्हि त अॼु टियों ॾींहुं आहे अधे ईदन वटि बि न आहिनि पहुता ते ईदन वारनि वटि कोन पहुता
कंहिंजे वर चढ़ी विया यार 3 ॾींहंनि खां वठी इहे ॿई माण्हू गुम आहिनि तो हाल अहवाल ई कोन्हनि भला ॿुध उन्हनि ॿिन्ही खे तूं पाण वञी बस में चाढ़े आए या बाबा त गॾु वञेसि पियो पर वलण चयो त मां अकेलो वेंदुमि ऐं पंहिंजी भेण सां गॾु सही संभरी निकितो हितां। भला वलण खे या ख़बर कान हुई छा त हिन करम ख़ान खे राजा एतिरो बेइज़्तो कयो आहे। भोग फ़क़ीर तूं इहो चवण थो चाहीं न वलण जी शहज़ादीअ खे करम ख़ान खणायो पोइ बाक़ी विया केॾां इहो भला वलण पंहिंजे खीसे में पंहिंजो कार्ड खणी वियो उहो त सदाई बटूअ में साण हूंदो अथसि चाचा। यार मोहम्मद सादिक जेकॾहिं न को हादसो थिए बि हा न त असांखे हिकदमि ख़बर पइजी वञे हा। अदा भोग फ़क़ीर जेकॾहिं इहा हरकत करम ख़ान कई आहे तुंहिंजो बि तोसां वाइदो आहे त पोइ हिन करम ख़ान जो सिर सलामत न रहंदी। ख़बर कीअं पए इहो ॾोह करम ख़ान ई कयो आहे। भला मुआरे पुट सचल ऐं क़बूल जे खून जी कीअं जल्दी ख़बर पई हिन पाण वारे ॾातूअ मच्छिन वारे कमदार खे अहिड़ा पादर हणी हणी सोगो कयईं सचो ॻाल्हाईं हाणे वरी कंहिं ॿिए खे ॾिसो हाणे हीअं कर उथ त हलूं ॾातू ॾे। अदा भोग फ़क़ीर यार ॻाल्हि में कुझु वकड़ आहे। ॾिस न करम ख़ान सां राज गॾु न आहे हा त पोइ इहो कमु कीअं कंदो कंहिंखां अॻुवा कराईंदो कंहिंखे चवंदो जॾहिं त राज ई गॾु कोन अथसि वो अकेलो थी वियो आहे। वॾनि माण्हुनि वटि 20 वाटूं हूंदियूं आहिनि बाबा ऐं 5 रुपया ॾेई कंहिंखे इहो कमु कराए सघनि था। सादिक सादिक वक़्तु न वञाए उथ त महिल सां हलूं। भोग फ़क़ीर ॾिस न तो वारी ज़ाल तोखों बग़ैर पुछण जे पंहिंजे पुट जो निकाह विझी आई कीअं उहा त धूड़ पाए आई हिन मुंहिंजी ज़ाल जी भाइटी का मुंहिंजी नो शहज़ादी जड़ी थींदी छा। अदा भोग फ़क़ीर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध गौर सां मुंहिंजो शक तुंहिंजी ज़ाल ऐं पुट में बि आहे थी सघे थो उन्हनि ॿिन्ही करम ख़ान जी मुख़बरी कई आहे न त करम ख़ान खे शहज़ादी ऐं वलण जी कराची वञण जी ख़बर कीअं पई। इहा ॻाल्हि न कर मोहम्मद सादिक मुंहिंजी ज़ाल जो जहिड़ो त मुंहिंजी नुंहुं सां थींदो पर छा हा अदा भोग फ़क़ीर मां भाइरी में थो चवां पर खे छॾ उथ मुंहिंजी पंहिंजी ज़ाल खां पक करे ॾे न त भोग फ़क़ीर खून तुंहिंजे ॻिचीअ में पवंदी। यार सादिक साहिबा जी ॻाल्हि ते एतबार आहे त पर जेकॾहिं तूं चईं थो त वञी थो पुछांसि। अमां जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां तव्हांजी पेरादी खां वेहां। वेह 1000 दफ़ा वेह। अमां छा पई सोची परेशान थियो आहे को मसलो आहे। अमां सुबुह खां वठी इन ई परेशानीअ में आहे त चाचे भूरल ऐं चाचे ईदन वारनि खे ॻोठ में कीअं वापसि कराइजे। उन्हनि जे अचण जो आसरो लाहे छॾियो बाबे बचल खान जेको फैसलो करे छॾियो सो करे छॾियो। ज़िंदगी में अॼु पहिरियों भेरो मूंखे ज़ुबान खुलणी थी पए त बचल खान ग़लति फैसलो कयो आहे। न चाची न राति बि मां अध राति ताईं बाबे बचल खान खे सम्झायो आहे ऐं तूं चवींदी त फैसलो ग़लति आहे। मां इन फैसले खे ग़लति कोन थी चवां मां इहो थी चवां त करम खान हली आयो कस कसर खाई फैसलो करे छॾिया त
अदा भुरल ऐं अदा उर्स छो लॾंदा आहिनि ॻोठ में? अमा ये ठा कुंड में कोन थींदा आहिनि। खूननि ऐं नंगनि जा फैसला ज़मानत थियण खां पोइ थींदा आहिनि। जीअं आईंदा जहिड़ो न थी सघे। करम खान जो ज़ामिन केरु हो? इहो सिधो असां सां धोखो करण आयो। हा पोइ करम खान खे सभु कुझु सिधे मुंहं सां ॿुधाए पोइ रवानो कयो आहे। बाक़ी इन तरीक़े सां कंहिंखे बि जवाब न ॾिबो। अमा छा थियो अथई? हिकिड़े माण्हू असां सां एतिरियूं जुठियूं कयूं आहिनि, घटि में घटि असां बि उन सां हिकिड़ी जुठ करे उनखे उनजी ज़िलत जो अहसास त ॾियारायूं न। ॿियो को असां करम खान खे धक त कोन हया आहिनि। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। बाबा साईं ॾिसण थो चाहे त करम खान ठा करणु चाहे थो या न। ठा करणो हूंदुसि त मीर मरी कोन विया आहिनि। कंहिं न कंहिं वटि हली वञे त मुंहिंजो बचल खान सां ठा करायो। अलाह करे त इहो फ़ैसिलो न थिए त भलो आहे, न त हिकु हिकु घर थी सभिनी ॻोठ मां लॾे वेंदा ऐं असांखे बि लॾणो पवंदो। बाबे बचल खान चाचे उर्स ऐं चाचे भूरल बाबति जेको बि फ़ैसिलो कयो आहे न, हाणे को बि माण्हू हिन ॻोठ मां कोन लॾी। छा बाबा तेजादी वलण चाचे इधर कराची न आहिनि पहुता? बाक़ी काॾे विया? बाबा या ख़बर तुंहिंजी माउ खे ज़रूर हूंदी, तॾहिं त तुंहिंजी शादी तकड़ पकड़ में कराए आई आहे। ऐं थी सघे थो त इहा ख़बर तुंहिंजी ज़ाल खे बि हुजे। फुफड़ मां पंहिंजे वर जो कसम खाई थी चवां त मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे। हा फ़कीराणी, हाणे तूं कोॾे मूंखे हाल अहिवाल काल्ह जो तो चयो पे त शहज़ादी मोटे अलाए न मोटे। ऐं मूंखे कहिड़ी ख़बर? हू त मिड़े इहे पे चयो न। हू सम्झो अते इतन मिड़े बहानो करे छोकिरी खे घुरायो हुजे ऐं उहा मोटी न अचे। फ़कीराणी मूंसां कूड़ न ॻाल्हाइजांइ। अदे सादिक जो सॼो शक तो में आ त तो मुख़बिरी करे करम खान जी हथां शहज़ादी वलण खे मारायो आ। पुफी असांजो रत आहे फुफड़, इन जे पारां मां थी साख खणी चवां तव्हांखे त पुफी ईअं कॾहिं बि कोन कंदी। पुट जो नंग धारनि जे हथां कोन माराईंदी। तूं बि न्याणियुनि वारो आहीं फुफड़, तूं बि कुझु सोच। हिन वक़्तु मां तव्हांखे पंहिंजो पीउ थी सम्झां। न्याणी जी ॻाल्हि ते यकीन न अचे त भली पुफी खां पक कर। बाबा तो न्याणीअ जे लाइ मुंहिंजे दिलि में लख इज़तूं आहिनि, पर बाबा मां सादिक खे कहिड़ो जवाब ॾियां? कूड़ तो ॻाल्हाए चाचो सादिक बाबा। शहज़ादी वलण कराची पहुची विया। वो हरू भरू ॻाल्हि असांजे गाटे में विझी असांखे इन राज जे साम्हूं ख़राब तो करणु चाहे। ॿुध अकुल जा खुटल अलाए जे अकुल अलाह सही केॾा गुम करे छॾियो अथव। इहे कराची पहुता ई कोन आहिनि ऐं गुम बि कोन थिया आहिनि। आउं त चवां थी इहा इन्हनि जी अटकल आहे। मिड़ई बहाना करे छोकिरी खे घुरायो अथनि ऐं अधे साथिक इन्हनि खे भाड़ो ॾेई कराची रवानो कयो आहे। हाणे वीचारो बहाना थो करे त छोकिरी जेका आहे सा गुम थी वई आहे। सुभाणे इहा बि ॻाल्हि कंदो त छोकिरी मारिजी वई ऐं वलण भॼी पंहिंजी जान बचाई आहे। फुफड़ चाचा सादिक जेका तव्हां सां ॻाल्हि कई आहे न, उन जो हिकिड़ो ई मतिलबु आहे त शहज़ादी खे तलाक वठराए ॻोठ खां ॿाहिरि पढ़ाए। जेसी ताणी शहज़ादी खे हितां तलाक कोन मिलंदी तेसी ताणी शहज़ादी जी ॿिए हंधि शादी नथा करे सघनि। हाणे त आसानी सां इहो करे था सघनि जो मां परणजी आई आहियां। छोरी तूं मूंखे मंगणहारनि जे ख़ानदान जी ठुप कान केॾो न तुंहिंजो दिमाग़ हूंदो। भली तूं फ़कीराणी जी भाइटी, पर ॻाल्हियूं बड़ी तोरे तके थी करे। माना त अबा तूं ॻाल्हि खे सम्झी वे। बिल्कुलु बिल्कुलु मुझे हाणे ॻाल्हि या सम्झ में अची वई आहे। हाणे त मुंहिंजा ॿई हथ ते सादिक जे ॻिचीअ में आहे। जान आहे त मूंखां चढ़ाए ॾेखारे। नोह असांजी न्याणी आहे, मोटाए वठंदोमांसि। तूं माठ करे वे, माठ करे वे। तूं ॾिस त सही इहो सादिक वेंदो केॾां? आउं पाण थी तोखे सिधो करे ॾियां। न पुफी तूं औरत आहीं, मर्द मर्द जो शान आहे। फुफड़ी असांजो शान आहे। इहो ई घर जो वॾो आहे। वॾनि जे अॻियां नंढा नाहिन ॻाल्हाईंदा। अहिड़े राणा है चोरा को वॾो भागन वारो ई ज़ाल बि सही वरी कंधार मिली। वगिराणी सॼी उमिरि को सुठो कमु कोन कयो थी, पर जेको न हाणे तो छोरे खे परणायो आहे इहो सही मूंखे तुंहिंजो ॾाढो कमु वणियो। ऐं हा जेकॾहिं सॼी ज़िंदगी मूंखे ॾंभ ऐं अज़ाब ऐं सूर ॾिना अथई, अॼु सभु सूर धोपिजी विया। वाह 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 वाह। ता न वञी अबा,
मता मुंहिंजी ज़ाल खे नज़र हणी विझी। कोन थी लॻे मूंखे नज़र, तोखे वॾनि सां ॻाल्हाइण जो ढंग ई कोन्हे। अम्मा राणे खान जो को वॾो कोन्हे, बेढंगी अम्मा जा ॿार बि त बेढंगा थींदा न। ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी, मां ढिंगी आहियां, मोकल अथई तोखे मोकल आहे का ढंग वारी पइणजी अची हुनखे विहार हिते आ। मूंखे परवाह कान्हे तुंहिंजी, मूंसां गॾु मुंहिंजो पुट ई नुंहुं आहे न, तूं वञी थूड़ पाए। पुफी वाकई तूं बेढंगो थी ॻाल्हाई। ही पुफड़ जी उम्र है जो ॿी शादी कंदो? शुक्र आहे मां, शुक्र आहे तो बि पर कढिया शहज़ादी वांगुरु, तो बि वञी सोहरे जी छांव में पनाह वरिती आहे। भले अम्मा भले, मूंखे परवाह न आहे, ख़बर पइजी वेंदी। पुफी सुठो त इहो ई आहे, माण्हू खे सुठो न ॻाल्हाइण अचे न त चुप करे वेही रहे ऐं ॿियनि जो चङो ॻाल्हाइण ॿुधे। हा अम्मा हा, तूं वेही सुठो ॻाल्हाया न। ही सुरीलो सहुरो अथई, इन सां सुरीलो ॻाल्हाइसि, सुरीलियूं ॻाल्हियूं सम्झाइसि। मूंखे छा आहे, आउं बि वञा थी अधे बचल जे घर, उताईंदुसि मानी टुकर खाई पहुची सुम्ही पवंदुसि, मुंहिंजी ज़बान बंदि। और जॾहिं मूंखे सुरीलो ॻाल्हाइण आयो न, त खणी ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि, कहीं पाण में सुर विखेरियो, सुरीला ॻाल्हायो नथा वॾी खाऊ कॾो हलाल हुजे त सॼो कॾो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।